दुनिया के 21 मुल्कनि में अजरक टोपी ॾींहुं मल्हायो वञे थो, अजरकूं पारायूं वञनि थियूं ऐं सॼी दुनिया में इहो ॾींहुं मल्हायो वञे थो। तंहिं करे असांखे फ़ख्रु महसूसु थिए थो त सिंध ऐं सिंधी दुनिया में वाहिद क़ौम आहिनि जिन माण्हुनि खे कपिड़ो उॾाइणु सेखारियो। अॼु खां 7000 साल पहिरियों मोहन जे दड़े में असांजी मलमल हुई। असां दुनिया खे तरक़ी पइयो मोहन जे दड़े मां गिरा पियो आहे असांजी अजरक, असांजी टोपी। तंहिं करे असांखे फ़ख्रु महसूसु थिए थो त अॼु सॼी दुनिया में असांजा ॾींहुं मल्हायो वञे थो ऐं सिंध सदा आबाद रहंदी, सिंध सदा क़ाइमु रहंदी ऐं सिंध क़यामत ताईं इंशाअल्लाह क़ाइमु रहंदी।